तव्हांजो होस्ट काशान। अॼु असां तव्हांखे गोलाड़े जे बारे में ॿुधाईंदासीं। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। गोलाड़ा ऐं गगरियूं ओछण अबाणन। लतीफ़ जे हिन बेत में ओछण मां मुराद लिबास वरतल आहे। सम्झ में नथो अचे त मारवी जे अबाणन जे पोशाक खे गोलाड़न ऐं गगरियुनि सां कीअं जोड़ियो वियो आहे। बहरहाल उहो बहस वरी बि लतीफ़ियात जे माहिरनि ते छॾिजे थो, पर असांजो मौज़ू आहे गोलाड़नि जो ॿूटो। अचो तव्हांखे हिन गोलाड़े जो ॿूटो ॾेखारियूं। हीअ ॾिसो, हीअ आहे गोलाड़े जो ॿूटो। हीअ ॾिसो, हिनमें कंडा ॾाढा आहिनि। गोलाड़े जो ॿूटो अक्सर करे जून ऐं जुलाई जे जोत जलाईंदड़ गर्मियुनि में फुटे थो। गरम वारियासी ऐं अणाठियल ज़मीन में फुटंदड़ हीउ ॿूटो वल जीअं ज़मीन ते विछायल नज़र ईंदो आहे। हीअ ॾिसो कीअं पकड़ियो पियो आहे हेठि। हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ वरी घणो पकड़ियल आहे, सॼो हितां पकड़ियल आहे। शुरूआत में त गोलाड़े जो ॿूटो आम ॿूटनि जीअं लॻभॻि 1 खां 1.5 फुटनि ताईं मथे वधे थो। टारिन पननि ऐं मेवे में ॻर जी वाध सबबि लड़की पवे थो ऐं पोइ ज़मीन ते पखड़ंदो रहे थो। हीअ ॾिसो कीअं टारिन जे ॻर जी वजह सां कीअं हेठि लड़की पियो आहे ऐं ज़मीन ते पखड़ियो पियो आहे। हिन ॿूटे जा पन 5 खां 6 सेंटीमीटर बिल्कुलु गोल थियनि था। हीअ ॾिसो, घणे वॾे। हीअ ॾिसो, हिन ॿूटे जे टारिन ऐं तुड़ में तमामु तेज़ धार ऐं सख़्त कंडा थियनि था, बिल्कुलु ईअं जीअं ॼांगरी ॿेर जो ढींगर। ॾिसो केॾा कंडा अथसि। गोलाड़े जे ॿूटे में फोटड़े खां 1 महीने अंदर तमामु सुहिणा ऐं अछा गुल निकिरनि था, जन जे तंदनि में वाङणाई रंग जो शेड बि थिए थो, जेको गुल ॾिसण में तमामु पुरकशिश नज़र ईंदो आहे। पर खुशबू बिना कोन थियसि। हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, तमामु ख़ूबसूरत ऐं पुरकशिश गुल आहे ऐं हिन में शेड बि नज़र अचे थो। हीअ ॾिसो, गोलाड़े जा पुरकशिश अछा गुल जेके 2 या 3 ॾींहंनि में कोमाइजण लॻंदा आहिनि। गोलाड़े जे ॿूटे में गुलनि खां कुझु विथी ते ॿेर बि थींदा आहिनि, जेके हूबहू चिबड़नि जीअं थींदा आहिनि। हिन ॿेरनि खे गोलाड़ा चइबो आहे।
मेरी सोई गुल आहे ऐं हिते वरी मेवो हो पर जीत खाई विया। हे सो हीअं न थिए पियो, हे नंढिड़ो आहे सफ़ा ऐं हीअ कुझु वॾो आहे। गोलाड़ा शुरुआत में तेज साए रंग जा थींदा आहिनि, जन मथां फाकनि जा निशान बि थींदा आहिनि। यूट्यूब जे चैनल बालक रंग जे आनर मिस्कीन महमूद ॿुधायो त गोलाड़ा पचण खां पोइ पीले रंग जा थी वेंदा आहिनि, जेके खाइण में तमामु घणा लज़ीज़ हूंदा आहिनि। पर गोलाड़नि जो मेवो कंहिं ख़ुशनसीब खे ई नसीब थींदो आहे, छाकाणि त गोलाड़ा जीअं पचण शुरू कंदा आहिनि हिननि खे पखी ज़ोरी खाई वेंदा आहिनि ऐं जेकॾहिं कंहिं नमूने पखियुनि खां बचाए वञो त जीत खाए वेंदा आहिनि। हीअ ॾिसो, हिते जीत खाई विया आहिनि ऐं खाइण जो निशान बि आहे ऐं हिते ॿियो बि खाधो अथनि। ॾिसो, गोलाड़नि जे ॿूटे जे तेज़ धार ऐं सख़्त कंडनि जे करे गाह खाईंदड़ जानवर हिन जे वेझो ई कोन वञनि। एतिरे ताईं जो रेड़ियूं पाईंदड़ जीत जहिड़ोक नांग, बल्ला ऐं किरड़ियूं वग़ैरह बि हिननि खां घणो परे गुज़रनि थियूं। गोलाड़े जे ॿूटे खे ॿहिराड़ी जा माण्हू अक्सर करे लोढ़नि ऐं कड़हनि में जाम इस्तेमालु कंदा आहिनि, छाकाणि त हीउ ॿूटो लोढ़नि खे ॼार जियां मज़बूत करे रखंदो आहे। अगर असांजी वीडियो पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।